अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं धाॿेजि खां। धाॿेजि सिंध जे ॿेटनि ते वफाक जे कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एयाज लतीफ पलيجو जी अॻवाणी में ڪنڌڪوٽ खां नकतल محبت सिंध بيداري मार्च जो क़ाफिलो राति घहरो में तर्सण खां पोइ सिंध जे तारीख़ी माॻ ڀنڀور فلٽر प्लांट غريب مارڪيٽ खां ٿيندو ڌاٻيجي पहुतो। धाॿेجي पहचण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी धुरियनि शागिर्दनि कॉमर्स पार्टियुनि जे कारकुननि अजरकूं पाराए गुलनि जी निशाह कई ऐं शानदार इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सदर एयाज लतीफ पलيجو ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध दुश्मन पार्टी आहे जंहिं हमेशह सिंध जे वसीलनि खे भुॻड़नि मुठ एवज़ करे विकिरो करे छॾिया आहिनि। सिंध जा जबल समुंड दरिया विकिरो करण खां पोइ हाणे सिंध जा ॿेट बि वफ़ाक खे विकिरो कया विया आहिनि। पर PP हुकुमराननि खे यादि रखणु घुरिजे त सिंध जा बहादुर माण्हू हमेशह अवां आॾो दीवार बणिजंदा रहंदा। हिन चयो त सिंध जे पंहिंजे हिकु तारीख़ रही आहे। सिंध ते 50 वरियनि खां हुकुमरानी कंदड़ सिंध जे अवाम लाइ कुझु बि नाहे करे सघिया आहिनि। सिंध जे वसीलनि ऐं हासिलात लाइ ڪنڌڪوٽ खां निकतल क़ाफिलो अॼु सिंध जी राजधानी शहर कराची पहुचंदो, जिते करोड़े सिंधियनि पंहिंजे वसीलनि जी पाण मालिकी कंदा। इन मौक़े ते जस्कम अॻवान निज़ाम जोखियो सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह ससुई अशरफ लाखो STP अॻवान अलाब चयो कलमती क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठट्टे जो साबिक़ा सदर आसिफ जोखियो होत ख़ान कलमती बलोच फंक्शन लीग अॻवान फ़कीर जावेद जोखियो धाॿेजि प्रेस क्लब जे सदर मखसूस जोखियो समाजी वर्कर इमरान जोखियो ऐं ॿियनि शानदार इस्तक़बाल कयो। जंहिंखां पोइ रैली पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानी थी न हूंदासीं सिंधड़ी रहे असीं न रहियासीं त छा थियो। तंहिंजे करे असीं न हुजूं सिंध क़ाइमु ऐं दाइम रहंदी। हीउ मुल्क असांजो आहे, पाकिस्तान असांजो आहे। उन में सिंध उनजी जाइज़ हक़दार ऐं उनजी फाउंडर आहे। सिंध जे मथां असीं को बि आङुर खॼणु कोन ॾींदासीं। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ धाॿेजि।